वसी मूंखे लगे तो चाची ठीक पई चवे। असांखे हिक न हिक ॾींहुं त शादी करणी आहे त पोइ हाणे छो न करे छॾूं। हाँ पर मुझे ख्याल से तुझे घर वारन जी रजामंदी जरूरी है। अगर वो राजी नथा थियन तो ये शादी करना ठीक ना है। यार मैं पंहिंजे पापा के चंगी तरीक़े से ॼाणा थी। वो पंहिंजे रिश्ते लाइ कॾहिं न मञंदा। मां उन्हनि जी अखियुनि में तुंहिंजे लाइ शदीद नफ़रत ॾिठी आहे ऐं हू त मायरा जे ॿिन हाल जो तोखे ज़िम्मेदार था सम्झनि। पंहिंजी शादी लाइ कॾहिं न मञंदा वसीम। गाल तो तुझी भी ठीक है पर असांखे कुछ वक्त इंतजार करणो घुरिजे। अञा छा जो इंतज़ार वसीम? हेॾी अर्से खां मां तुंहिंजो इंतज़ार ई त कयां पई। कुछ वक्त अञा इंतजार करे वठ। न वसीम, हाणे त ॾिस चाची बि राज़ी आहे। खबर ना है अम्मा तोखे दिल सां क़बूल कयो भी आहे अलाए न। खबर आहे मूंखे हू मुंहिंजी वजह सां तौक़ीर जे लाइ परेशान आहे, पर पोइ बि हू असांजी शादी लाइ राज़ी त आहिनि न। हुनखे ख़बर आहे त पाण ॿई हिक ॿिए खे केतिरो चाहियूं था। इन लाइ हू पंहिंजी शादी में देरि नथियूं करणु चाहिनि। ठीक है, अगर तुम भी हो चाहे थी तो ठीक है। मतलब ही हो तो तू निकाह की तैयारी शुरू कर छे। वाकई परवीन जो निकाह पे थे। वसी मूंखे तो यकीन ही न पियो अचे। यकीन तो मूंखे भी न पियो अचे फसिया। बस हाणे तू पंहिंजे लाइ शादी जो हिकिड़ो बेहतरीन जोड़ो पसंद करे वठ। उहो त मां चाची जी पसंद जो ही वठंदसि। हाँ तो ठीक है, पहले अम्मा वठी था हलूं। वसीम एक्चुअली मूंखे पंहिंजी फ्रेंड जे घर वञणो आहे। ये कर तू मूंखे हींअर उते ड्रॉप करे छॾ, पोइ शाम जो वापसी में मूंखे पिक करे छॾजा। ओके हलो। ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।